बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ की रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में आवां जो मेज़बान सैयद ज़मीन आलम। नाज़रीन, रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में असां गुज़िरियल पंहिंजे प्रोग्राम में सिंध जे नाले वारे सुगड़नि खे अवां अॾो माना पेश कयोसीं, उनजो कलाम अवां जे अॾो पेश कयोसीं। तव्हां ॿुधो, उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। उन सिलसिले खे अॻिते वधाईंदे अॼु असांजे प्रोग्राम में हिकु ॿियो सुगड़ महिमान शिकारपुर खां आयल साईं मोहतरम नज़र मोहम्मद शेख साहिब जन असां सां गॾु स्टूडियो में हाज़िर आहिनि। अचो त साणसि कचहरी बि कयूं ऐं उन सां उनजो जेको फ़न आहे उहो बि ॿुधूं। ऐं अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। जेकब न्यूज़ जे प्रोग्राम में भलीकार महिरबानी। बिस्मिल्लाह। नज़र मोहम्मद साईं, तव्हां सुगड़ आहियो ऐं सुगड़ हुजणु ऐं आम शाइर हुजण में भला कहिड़ो फ़र्क़ु आहे? साईं, जेको शाइर आहे उहो गज़ल बि चई सघे थो, कतो बि चई सघे थो ऐं उन सां गॾु ॿिए मवाद खे अॻियां बि वधाए थो। दुनियावी शाइरी ऐं सुगड़ जो हिकिड़ो मख़सूसु तरीक़ो, सुगड़ जो जेको मख़सूसु तरीक़ो आहे उहो बैत जी शाइरी वधि में वधि सुगड़ जी हूंदी आहे घणे भाङे। पर अॼुकल्ह सुगड़नि इन कम खे बि अॻे आंदो आहे, छो त मुंहिंजे उस्ताद साईं उस्ताद वरियाम फ़क़ीर शेख दीवान बि लिखियो आहे। तक़रीबन मुंहिंजे उस्ताद जा 15 किताब अची चुका आहिनि साईं मरकज़ में। वरियाम फ़क़ीर शेख जा शागिर्द? जी साईं जी। तव्हां घणे अरसे खां वठी? साईं तक़रीबन 1985 खां वठी उस्ताद साईं सां असांजो वास्तो रहियो आहे। हिन फ़न सां असां मुंसलिक आहियूं। सुगड़ाइप जूं जेके 5 सिन्फ़ूं आहिनि, जी साईं, तव्हां तब आज़माई कहिड़े सिन्फ़ में कई आहे? असांजी वधीक पसंदीदा सिन्फ़ कहिड़ी आहे? असां कोशिशि सभ ते कई आहे, पर जेको सिंगार आहे असांजी मनपसंदि जेका सनफ़ आहे उहा सिंगार जी आहे। बाक़ी कोशिशि सभ ते कई आहे, महिनत सभ ते कई आहे। पोइ जेतिरी थी सघी आहे अलाह जी महिरबानी सां अनक़रीब असांजो किताब बि शाया थियण वारो आहे, जंहिंजो नालो हूंदो सुपेरियां सोगो कयो, यानी महबूब जी निस्बत सां आहे। सुपेरियां सोगो कयो बेटा जी सिट आहे, पोइ बैत जी पोइ सिट जो कुझु हिसो आहे। सही जी। अॼु असांखे तव्हां पंहिंजे प्रोग्राम जी तवसुस सां असांखे छा सिंगार में छा ॿुधाईंदा? जेकी तव्हांजो हुकुम हूंदो उहो ॿुधाईंदासीं। पहिरियों असां तव्हांखे ॿुधायूं था पहाके जी हिकिड़ी सम्झाणी आहे जेका कंहिं आम शइ सां मुंसलिक हुजे। कंहिं दोस्त चयो त उभो अंब न फरे, हेरण फरे न हेठि, ॾॾ ऐं ॾाहे में ॾिस इहा ई ॾेठि, हुन में कौड़ाण क़ाइमु चवे, हिन में मणे मेठि, निवड़त वारो नेठि, थो मान पिराए मुल्क में। पर अहिड़े नमूने सां वरी उस्ताद साईं मिसाली बैत ॾिनो त कॾहिं अची केवड़ो थियो ॿिट बबुर सां बेल, हू पौधो पननि जो ही सारो ई सेल, नाज़िक वण सां निभागे क्या खैस जा शुरू खेल, पाड़े पन पलीत कया भाकुर भाए भेल, खर माण्हू वण बाबरो वफ़ा न कंदा कंहिं वेल, तूं बि मिली न कजां मेल, वरी तंहिंसां वरियाम चवे। अहिड़े वण बाबरो वफ़ा न कंदा कंहिं वेल, ॾुखे वक़्त में भॼी वेंदा, पंहिंजो मतिलबु कढी पंहिंजी साइड ते हूंदा। जेको उन्हनि जी शौक़ी आहे, जेको जो उन्हनि जे तबाह में आहे उहो उअं ई रहंदो। जीअं भिटाई साहिबु चयो त कौड़े खे कमांद पीड़े पाणी जा ॾिजे, धरती सुहाव मटे वञे, न धातू रे धुरपांद, कमाई कुज़ात सां जंहिंजी न ज़ात न पाद, कमाई कुज़ात सां अजायो वड़वांद, जंहिंजो बद बुनियाद तंहिंजो मेवो मिठो न थिए। इन ई ज़मीन में अकु बि हूंदो आहे, अंब बि हूंदो आहे, पर हर कंहिंजी पंहिंजी बुनियाद ते हूंदो। हुनजो बुनियाद मिठो आहे त हू मिठो हूंदो, हुनजो कौड़ो आहे त हू कौड़ो हूंदो। हा मुंहिंजा साईं, मुंहिंजे उस्ताद साईं फरमायो त नून नूर मोह मुनवर हे दिल तूर तजल्ले खांदी, नून नूर मोह मुनवर हे दिल तूर तजल्ले खांदी, नूर रोशनी नज़र आवे हथ कहीं ना आंदी, जहिड़े वेझे जांदन वरियाम आखे जल जान तनांदी जांदी, फ़िक्र नाल फ़क़ीर वेखी रख मोहबत विच दिल मांदी। पर अर्ज़ु कयो त मोह मुनवर महताब माहीदा लाखड़दा ऐं लाटां, पांद हिजाब दे निकाब कनू चा अॻूं ॾींदा हिस आटां, तब ताब तजले तहीं कने ॾे शोर मचेंदनि छाटां, मीर अमीर फ़क़ीर बड़दन छोड़ वॾई ॾियां वाटां, थी सदक सदबार सजन तूं पावां गल गिराटां, इस्म इलाही जिस्म मुबारक चुम चुम चपड़े चाटां, हरदम याद हबीब दी विच में टिल कराटक साटां, यार वाले दीदार कने पिया शौक़ फ़िराक ते फाटां, नज़र मोहम्मद नीह लॻा वदा कोह कशाले काटां। पर अर्ज़ु कयो त कर कर ॻाल्हियां यार सजन दियां रूह न साॾा रजदा नावल भॼदा, हे हरदम याद हबीब दी होंदी ख़्याल कॾाना खजदा नावल भॼदा, सुण सुण ॻाल्हियां यार सजन दियां विरह नगारा वजदा नावल भॼदा, बिरह बहादुर बेशक बाला लोक कने ना लजदा नावल भॼदा, नज़र मोहम्मद नीह अणागा शींह बराबर कोन अंदर ते कजदा नावल भॼदा,
कर कर ॻाल्हियां यार सजंदियां जी जिगर में ठारां शुक्र गुज़ारां मेठ मुहब्बत दे विच मिलदा नाल प्रीत प्यारा शुक्र गुज़ारां गंढ घतियोनस नाल गुणा दे तन अंदर दियां तारां शुक्र गुज़ारां दम दम दे विच दिल भर वसदा जंहिं दम सिक संभारां शुक्र गुज़ारां नज़र मुहम्मद नाल माही दे हरदम बाग बहारां शुक्र गुज़ारां। पर साईं हक़ीक़ी सिंगार अर्ज़ु कयो त महबूब मदीने वारे सरदार जे लाइ अर्ज़ु कयो त जॾहिं रब कूं अरब दी तलब थई त एझा कम अख़्तियार कीतुसि। हे कमु तॾहिं अलाह जी ज़ात अख़्तियार कयो जो पंहिंजे महबूब जी तलब थियसि। जॾहिं रब कूं अरब दी तलब थई त एझा कम अख़्तियार कीतुसि महबूब मुहम्मद माह लकादा दर्शन दम दरकार कीतुसि सूरत पाक सैलानी सभु कंहिं सहजऊं सिर सरदार कीतुसि वन न अकरब वेझा वसदा विथी न हिकिड़ा वार कीतुसि ढोल दे ओले ॿोलण कीते आण इहो इसरार कीतुसि लौलाक दे विच हाक हुला अफ़लाक कने इज़हार कीतुसि मलक फलक तूं ढुलकाए कुल तंहिं ताबेदार कीतुसि हूर परी गिलमान गुला हथ सान सजा सिंगार कीतुसि मुश्क मुअतर कैसर कलीसर हुग हुगा हुबकार कीतुसि जन्नत दोज़ख बिश्त बहारां गुलफुल ते गुलजार कीतुसि वहशान वाले मेहमान कीते सामान कठे बार बार कीतुसि घिन बोराक जॾां ओशाक आया तॾ सांत सारे संसार कीतुसि बेचून खड़ा जो सलून पढ़े इजा हुकुम हुला हर वार कीतुसि जुलजाम जॾां तमाम आया सलाम उते सरकार कीतुसि सलवात पिछूं अतहियात वाली खुशबात दे विच खीकार कीतुसि जुनूब शुमाल ते मशरिक मगरिब माह लका मुख्तियार कीतुसि अर्श उलातू तहत सरातक हाज़ुर चा हरकार कीतुसि जिन बशर भी जूदों जग विच शाह के कई शाहकार कीतुसि आशिक आलम फाज़ल फयाज़ी गोहर लखे गुफ्तार कीतुसि मुर्शिद मालिक मुनवर माही माह लका मनठार कीतुसि सैयद मोहम्मद जीअल शाह जिलानी हादी हिदायत दार कीतुसि हिकु नाल नज़र दे नज़र मोहम्मद गम वहम कुल गार कीतुसि चा गम वहम कुल गार कीतुसि। अच्छा हाणे ॾिसो त लफ़्ज़नि जो एॾो बहितरीनु मेलाप लफ़्ज़नि जी एतिरी कारीगरी एॾा माना तमामु घणा लफ़्ज़ इहो तव्हांजी तालीम केतिरी आहे? 5 दर्जा साईं सिंधी 5 दर्जा ऐं माशाअल्लाह तव्हांजो एतिरो जेको मुतालो वसी आहे तव्हां लफ़्ज़नि जी एतिरी जोड़ जका ॾाढी बसि इहो हादी मुर्शिद जो करम आहे केवल असांजो हाल कोन्हे उन जी बाज थी आका सल्लल्लाहु जी मोहब्बत आहे तव्हांजो उहा चाह आहे उन सां अलाह कंदो सलामत रहंदो तव्हां दुआ कयो असांखे। अच्छा ॿियो कुझु असांखे तव्हां ॿुधायो सिंधी में ॿुधायो? सिंधी में ॿुधायूं था साईं अर्ज़ु कयो मुंहिंजे उस्ताद साईं चयो त अर्श अहमद फ़र्श मुहम्मद आहे नूरी नज़ाकत नाम जी ख़बर ख़ालिक ऐं ख़ैरुल वरा खे मीम संदे माम जी अल्लाह योती वाना कासिम कौनैन में करीमी मोहम्मद जाम जी मुश्किल कुशाई मिठड़ा तो कई हर कटन काम जी हैवान हरणी छोड़े छॾे जा दुख लही दाम जी दुआऊं घुरनि नबी दामन झले अक्सा मंच इमाम जी अर्श जुती जा आवाज़ अचनि इहा इज़त आहे गोहर तुंहिंजे ग़ुलाम जी कादरा ता कौसर कई कर इनायत जन्नती जाम जी पारत थी पगदार मोहम्मद वाहिद लग वरियाम जी सोनल उमत साम जी अची शफ़ा कज का शेख चवे। पर अर्ज़ु कयो त सभु कंहिं वसफ़े सॼणु सुहिणो ॾेह धणी ॾातार कयो ख़तमुल मुरसलीन ख़ैरुल वरा आगे अला अख़्तियार कयो सूरत सीरत सुहिणी ॾेई जंहिं नूर नाज़िक निर्वार कयो हूर हर जा हुल हलाए झरझंग हे झूंगार कयो सल्लू अलैहि वसल्लमु तस्लीमा जी परवर चन पुकार कयो असलात वसलाम अलैक जो हो वाहिद पाण वंवार कयो जिनो परन जलवो पसी आला ज़िक्र अज़कार कयो बुत कुलई बसम थिया जे हुसन पिरियां हुबकार कयो अरबी ईंदे उम्मत ते अहसान अजब इज़हार कयो सिर सजदे में सजण रखी बख़्शो बख़्शण हार कयो आदम खां वठी ईसा ताईं बेन कंहिं ईअं ॿार कयो लखें थोरा लाइक़ जा जंहिं पाक पिरी पगदार कयो नसीब मूल नज़र चवे आ दिल भर दम दीदार कयो इहो कुर्ब केॾो कुर्बदार कयो आहे सजण संवारे संसार में। हाणे सिंगार मुश्तमिल हूंदो आहे पंजनि पाक जे न ईअं हाणे ज़माने जे लाइ बि सिंगार आहिनि साईं जेको ईअं दुनिया में ठाह ठूह वग़ैरह हर माण्हू जे लाइ जेको सिंगार जा सामान आहिनि कुझु बि आहे उहे बि सिंगार थियो वेंदो आहे पर जेको असांजो चाह जेको आहे असांजी जेको मन काढो जेको मन लॻाव आहे उहो महबूब जी तारीफ़ जे लाइ आहे बाक़ी जे उहो सिंगार तव्हां चओ था असां तव्हांखे उहो दुनियावी सिंगार बि ॿुधारियूं जेको माण्हू करे सघंदो आहे उहो बाद में ॿुधूं था। हिकिड़ो तव्हां असांखे अहिड़ो शेर ॿुधायो जेको माना पंजनि पाक जे हवाले सां हुजे हसनैन करीमैन जो हुजे या मौला अली जी शान में मुंहिंजो अर्ज़ु थियो मुंहिंजा साईं त दर ध्यानु ॾिठुमि लौलाक दे विच हाणे तव्हांजे ख़्यालु आहे जंहिं पासे तव्हां वठी वञो शहर खे दर ध्यानु ॾिठुमि लौलाक दे विच ईअं अर्श ज़मी अफ़लाक दे विच आया नूर नज़र हर ताक दे विच मशरिक़ मग़रिब पाक दे विच हर चीज़ ते ॾिए हाक दे विच नहीं मिलदा शान शुमार तेॾा वह जलवा जमाल है जा बजा थिया आला अजब इज़हार तेॾा लख लोक लिखनि ना लिख सघंदनि बसि सिफ़्तो सना सिंगार तेॾा
वञ वण टिणकूं कर ख़्यालु ॾिठुमि कर गुल फुल्कूं गुमहाल ॾिठुमि विच उते ॾेई सभु लाल ॾिठुमि तंहिंखां हर कंहिं दाल पाल ॾिठुमि त न कंहिं दी कीन मजाल ॾिठुमि हे हर हिकु विच हुबकार तेॾा वह जलवा जमाल हे जा बजा थिया आला अजब इज़हार तेॾा लख लोक लिखनि ना लिखी सघंदनि बसि सिफ़्तो सना सिंगार तेॾा वला मस्जिद ते मैखान ॾिठुमि मैखान कहिड़ा साईं दरवेश अलाह वारनि जूं गादियूं उहे मैखान जिते प्यार प्रीत जो सबक़ु मिले रूहानियत जो जेको रंग मिले अर्ज़ु कयो त वला मस्जिद ते मैखान ॾिठुमि लख जान कने बेजान ॾिठुमि तेॾा हर हिकु दे विच शान ॾिठुमि चा नाल फ़हम फुरकान ॾिठुमि वला विच कसम क़ुरान ॾिठुमि चावे परवर पिया पगदार तेॾा वह जलवा जमाल हे जा बजा थिया आला अजब इज़हार तेॾा लख लोक लिखनि ना लिखी सघंदनि बसि सिफ़्तो सना सिंगार तेॾा विच शान आया फुरकान आखां सॼो शान में क़ुरान शरीफ़ आहे विच शान आया फुरकान आखां तेॾा शान शाही ज़ी शान आखां सभु ग़ुलाम तेॾे ग़िलमान आखां हर जिन्न मलक इंसान आखां ऐं मालिक हर दो जहान आखां रंग रूई ज़मीर रंगदार तेॾा वह जलवा जमाल हे जा बजा थिया आला अजब इज़हार तेॾा लख लोक लिखनि ना लिखी सघंदनि बसि सिफ़्तो सदा सिंगार तेॾा अर्ज़ु कयो त नज़र आखे कर नज़र मुहम्मद नाज़िक तेॾा नाम चुमा नज़र आखे कर नज़र मुहम्मद नाज़िक तेॾा नाम चुमा कर सिर कद में ते ॾियां तिलियां पाक तमाम चुमा जुमल जहान हे विच जहीं दे मीम वाली सा माम चुमा कारण बणिया कांड जहीं दे सोई इश्क इमाम चुमा सलवात चुमा सलाम चुमा ऐं अजब इस्लाम चुमा बण तहदल ताबेदार तेॾा वह जलवा जमाल हे जा बजा थिया आला अजब इज़हार तेॾा लख लोक लिखनि ना लिखी सघंदनि बसि सिफ़्तो सना सिंगार तेॾा हाणे आम तौर ते आम शाइरनि में शाइर को शाइर कंहिंखां मुतासिर थी करे कंहिंजी का कॉपी कंदो आहे लफ़्ज़नि जी का चोरी बि थींदी आहे हिते सुगड़ाइप में जेकॾहिं कोई सुगड़ कंहिंजा के लफ़्ज़ के सिटरूं खणे त पोइ उन में उनखे छा लिखियो वेंदो आहे साईं सिटरूं त कोन खयूं वेंदियूं आहिनि बाक़ी लफ़्ज़ त आहिनि जहिड़े तरीक़े सां को हिकिड़ो काल बि आहे न साईं 5 ट्रैक्टर मिटी जा लथा पोइ उन्हनि जी वरी सिरूं विधियूं पर पोइ उनजी वरी कंहिं ते चिड़िया हूंदी कंहिं ते पान हूंदो कंहिं ते कहिड़ो रंग हूंदो कंहिं ते पोइ सुञातो वेंदो आहे त हीअ फ़िलाने कालबी जी सिर आहे इन निस्बत सां बाक़ी लफ़्ज़ उहे आहिनि जेके भिटाई सरदार असांखे ॾिना आहिनि असांजे उस्तादनि वॾड़नि जेके आंदा आहिनि माना ईअं सिटा न खणिबियूं साईं कोशिशि इहा आहे त सिट न हुजे बाक़ी लफ़्ज़ त हर को खणे थो जंहिंसां चवंदो असां इहा इलामी ॿोली अलाह वारनि दरवेशनि खां सवाइ बाक़ी ॿियो को बि नथो करे सघे नवीं ॿोली जेका आहे हाणे तव्हांजो इहो तव्हांजे ॾात आहे तव्हांजे ज़हन में लफ़्ज़नि जो हिकिड़ो चरखो पियो फिरंदो आहे तव्हां ईअं वेठे वेठे बि शेर ठाहे वेंदा हूंदो कोशिशि कंदा थींदो त ईअं बहरहाल पर चवंदा आहिनि त ख़ासि तौर ते आम तौर ते शाइरनि लाइ इहो हूंदो आहे त भई का तनाई हुजे को अहिड़ो को माहौल न 4 दोस्त वेंदा आहिनि तॾहिं बि हर को पंहिंजी तबाज़माई कंदो आहे त हुन में कुझु न कुझु थी वेंदो आहे शेर सिटण जो बहितरीनु टाइम कहिड़ो तव्हां सम्झंदा उहो त असांजे लाइ त राति वारो टाइम बहितरु हूंदो आहे हा पोयों टाइम राति वारो केवल जेतिरो थी सघंदो आहे पोयों टाइम में यादगिरो बि वधीक थींदो आहे लफ़्ज़ बि वधीक ईंदा आहिनि ऐं तसवर बि हिकु जाइ ते टिकंदो आहे शायदि जॾहिं तसवर टिकंदो तॾहिं मुसवर पंहिंजी मुसवरी ॾेखारींदो माशाअल्लाह वॾी महिरबानी महिरबानियूं साईं महिरबानियूं तव्हांजूं जे असांखे घुरायो इहे तव्हांजा थोरा थिया महिरबानियूं महिरबानी नाज़रीन इहो हुया नज़र मोहम्मद शेख साहिबु जेके शिकारपुर खां कई आहे असांजे स्टूडियो में अची करे शिरकत करे जेको आहे पंहिंजो जेको बि उनखे ॾात हुई अलाह पाक जी तरफ़ां सुगड़ाइप जा जेके मुख़्तलिफ़ नमूना मुख़्तलिफ़ सिंगार जेके आहे तव्हांजे आॾो पेश कया उमेदु आहे त असांजो प्रोग्राम तव्हांखे बेहदि पसंदि आयो हूंदो वरी बि पंहिंजी राय ॾियण लाइ असांजे कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़